सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल खिलाफ दाख़िल दरख़्वास्तनि ते ॿुधणी जारी। अटॉर्नी जनरल दरख़्वास्तनि ते ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ण जी इस्तदा करे छॾी। नून लीग जे वकील बि अदालत खे फुल कोर्ट जोड़ण जी दरख़्वास्त करे छॾी। जस्टिस एजाज़ुल अहसन नून लीग जे वकील खे मुख़ातिब थींदे चयो त अवां खे अञा नंबर अलॉट नाहे थियो। लाहौर हाईकोर्ट पंजाब असेंबली जी बहाली बाबत दाख़िल दरख़्वास्त ॾंड लगाए वापस करे छॾी। जस्टिस शाहिद करीम पंजाब असेंबली जी बहाली लाइ शहरी शराफत अली जे दरख़्वास्त ते ॿुधणी कई। जस्टिस शाहिद करीम ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो आहे त दरख़्वास्त गुज़ार केरु आहे, कहिड़े क़िस्म जी दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। अहिड़ियुनि दरख़्वास्तुनि सां अदालत जो वक़्तु ज़ाया थिए थो। अदालत ₹1 लख जो ॾंड सां दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। पार्लिमानी कमेटी फ़ैसिलो करे त ज़ुल्फ़कार भुट्टो खे फाही ॾियण पुठियां केर हुआ। ज़िम्मेवारनि खे क़बरुनि मां कढी बि फाही ॾिनी वञे। वफ़ाक़ी वज़ीर जावेद लतीफ़ चयो आहे त 2017 जे किरदारनि खे वाक़फ़ो करे सज़ा ॾिनी वञे। साक़िब निसार जे पुट जी ऑडियो जी जांच कंदड़ कमेटी बाजवा, फैज़ हमीद ऐं आसिफ सईद खोसा खे घुराए त ॿिया कहिड़ा किरदार आहिनि जिन क़ौम जे मुस्तक़बिल सां रांदि खेॾी। जेसिताईं ताक़तवर साज़िशी किरदारनि खे न टंगियो वेंदो तेसिताईं क़ौम जो एतमाद बहाल न थींदो। अॻूणे चीफ जस्टिस साक़िब निसार जे पुट जी ऑडियो लीक जी जांच लाइ जोड़ियल पार्लिमानी कमेटीअ जो इजलास सुभाणे तलब। कमेटी पारां अॻूणे चीफ जस्टिस साक़िब निसार ऐं संदसि पुट नज़ीम साक़िब खे तलब करण जो फ़ैसिलो। असलम भूताणी चयो आहे त पीटीआई जी टिकट वठंदड़ खे बि तलब कंदासीं। साक़िब निसार खे दिफ़ा जो बि मौक़ो ॾींदासीं। पाकिस्तान ऐं IMF विच में कर्ज़ प्रोग्राम में अञा ताईं का बि अॻबराई न थी। बजट जो अमल बि मुतासिर थियण जो ख़दशो। IMF 17 मई ताईं बोर्ड इजलासनि जो शेड्यूल जारी करे छॾियो। पाकिस्तान सां स्टाफ लेवल मुआहिदो एजेंडा में ई शामिल न कयो। नाणे वारे वज़ारत जे ज़रियनि मूजिब IMF दोस्त मुल्कनि जी फंडिंग जी ख़ातिरी मां बि मुतमिन नाहे थियो। वधीक $1 अरब फाइनेंसिंग जो प्रोग्राम ॾिनो वियो। पाकिस्तान ऐं IMF विच में स्टाफ लेवल जो मुआहिदो 9 फ़रवरी ते थियणो हो। जुडिशियल कमीशन जी सिफ़ारिशुनि बावजूद एडिशनल जज तारिक आफरीदी खे पको न करण ते अटॉर्नी जनरल सुप्रीम कोर्ट में तलब। चीफ जस्टिस सुमलता बंदयाल सवाल कयो त छा पार्लियामानी कमेटी जुडिशियल कमीशन जे सिफ़ारिशुनि खे रद्द करे सघे थी। वकील तारिक हाविद ख़ान अदालत खे आगाही ॾिनी त तारिक आफरीदीअ जी मुक़ररी एजेंसियुनि जी रिपोर्ट जी बुनियाद ते रद्द कई वई। जस्टिस सतर वञण रिमार्क्स ॾिना त एजेंसियूं अदालती मामलनि खे कीअं थियूं कंट्रोल करे सघनि, हीअ अदालती आज़ादी जो मामलो आहे। सिंध जे 24 ज़िलनि में थियल नंढे मकानी चूंड में पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो। कराची जे 11 यूसीज़ मां 7 ते पीपल्स पार्टी कामयाब। 4 यूसीयूं जमात इस्लामी खटियूं। PP कराची में 97 यूसीज़ ते कामयाबी माणण बाद पहिरें, जमात इस्लामी 86 यूसीज़ ते कामयाबी संभे ऐं PTI 42 यूसीज़ ते कामयाबीअ सां 3 नंबर ते बरक़रार। ठट्टो, हैदराबाद, शहदादपुर, टांडोबागो, नौशेरा फेरोज, नवाबशाह, खैरपुर, दादू, सखर, घोटकी, कश्मीर ज़िलनि में थियल नंढी मकानी चूंडनि में पीपल्स पार्टी वाज़े कामयाबी माणी। हैदराबाद जे 2 यूसीज़ ते पीपल्स पार्टी, 1 ते PTI ऐं 1 ते आज़ाद उम्मीदवार कामयाबी माणी। 1 ते चूंड मुलतवी थी। अमरीकी जेल में कैद डॉक्टर आफिया सिद्दीकी सां मुलाक़ात लाइ संदसि भेण खे अमरीकी वीज़ा मिली वियो। इस्लामाबाद हाईकोर्ट में डॉक्टर आफिया सिद्दीकी जी आज़ादी ऐं पाकिस्तान मुंतक़िलीअ लाइ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान वफ़ाक़ी हुकूमत जो जवाब जमा। एडिशनल अटॉर्नी जनरल अदालत खे ॿुधायो त फौजिया सिद्दीकी 29 खां 31 मई ताईं अमरीकी जेल में आफिया सिद्दीकी सां मुलाक़ात करे सघे थी। अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी मुलतवी करे छॾी। सिंध जे समूरनि शहरनि में 9 ऐं 10 क्लास जे सालियाने इम्तिहान जो पहिरियों पेपर कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणो ऐं सखर बोर्ड जी निगरानी में थींदड़ पेपर्स में कॉपी जी धुम मतल रही। वालिदैन पंहिंजनि ॿारनि खे कॉपी कराइण लाइ पाण इम्तिहानी मर्कज़नि ते पहुतल हुआ।
शागिर्द व्हाट्सएप ज़रिए ब कॉपी करण लगा। कलम 144 लागू हण ऐं सख्त सिक्योरिटी इंतजामनि जो ब को फ़ाइदो न थियो। समूरा तालीमी बोर्ड्स कॉपी रोकण में नाकाम। पंजाब जे इलाइक़े आफ़ज़ाबाद में पसंद जो पाणो कंदड़ धीअ जी कातिल संदसि माउ निकिती। पुलिस मूजिबि नाज़िया नसीर 10 महीना अॻु पसंद जो पाणो कंदड़ धीअ खे ज़हर ॾेई क़तल कयो ऐं केस ज़मींदार ख़िलाफ़ दाख़िल कराई। खून बाह एवज़ 5 लख रुपयनि एवज़ ठाह कयो। पैसा न मिलण ते ज़मींदार मथां ज़्यादती जो इल्ज़ाम बि हयो।